सही चवे या बिदाते मज़मूम चवे या न कंहिंजी अथाथी आहे न कंहिं वटि इख्तियार आहे। ॻाल्हि सिधी आहे शरीयत पाक जे अंदरि जेकॾहिं केरु उनखे नाजाइज़ सॾींदो त उन जे लाइ कतई दलील जी ज़रूरत आहे। अगरि केरु उनखे हराम सॾींदो त उन जे लाइ कतई दलील उनखे पेश करणो पवंदो। ऐं हिन ज़मीन जे मथां आसमान जे हेठां शरीयत पाक जे अंदरि शरई मसाइल खे साबित करण जे लाइ अहकाम शरीअ खे साबित करण जे लाइ चार हिकिड़ा दलील आहिनि जेके मदारिस में असीं बि पढ़ायूं था, देवबंदी भी पढ़ायूं था, ॿिया बि पंहिंजे मदरसे में दर्स निज़ामी जा जेके कोर्स रखियो वेठा आहिनि उसूल फिक़ह जॾहिं पढ़ायो थो वञे त शागिर्दनि खे इहो पढ़ायो वेंदो आहे त अहकाम शरीअ खे साबित करण जे लाइ या मसाइल शरीयत खे साबित करण जे लाइ चार उसूल आहिनि जंहिंखे दलाइल अरबा बि चइबो आहे, अदील अरबा बि चइबो आहे। चार दलील जे मां अहकाम साबित थींदा आहिनि। पहिरें नंबर ते अल्लाह जो क़ुरान, ॿिए नंबर ते हुज़ूर जी सुन्नत, टे नंबर ते उम्मत जो इजमा, चौथे नंबर ते आहे क़ियास। ये चार शरई दलील आहिनि जंहिंसां अहकाम ऐं मसाइल शरीअ साबित थींदा आहिनि। अगर केरु माण्हू चवे थो ही मीलाद जो मेड़ाको, मीलाद जी महफ़िल, मीलाद जो जलसो, मीलाद जो जुलूस इहो हराम आहे या नाजाइज़ आहे त उन जे मथां इहो लाज़िम थींदो त सभ खां पहिरियां अल्लाह जे क़ुरान मां दलील आणे उन जे नाजाइज़ हुजण जो। अगर क़ुरान मां दलील नथो मिले त हुज़ूर जे सुन्नत मां दलील आणो पवंदो उन जे नाजाइज़ हुजण जो। अगर सुन्नत मां उनखे दलील नथो अचे त पोइ टे नंबर ते उसूल शरअ मां टे नंबर ते दलील ऐं मुसला इजमा उम्मत माना पूरी उम्मत जो इन ॻाल्हि ते इजमा थियो त ही अमल नाजाइज़ आहे। अहिड़ो इजमा उम्मत उनखे ॾेखारणो पवंदो। या चौथे नंबर ते आहे चौथो उसूल या अदिल मां चौथो दलील उहो आहे क़ियास शरई या उन जे ज़रिए उनखे साबित करणो पवंदो त ही मीलाद जी महफ़िल करणु या शरीयत में जाइज़ कोन्हे। जॾहिं मसाइल शरीअ खे साबित करण लाइ चार दलील आहिनि ऐं मौलवी साहब जे महफ़िल में बीठो माण्हुनि जे साम्हूं बीह करे तकरीर कई मीलाद जाइज़ कोन्हे को, मीलाद हराम आहे, अली नाज़ बिल्लाह, अहिड़े क़िस्म जो फ़तवा वेठा लॻाइनि त पोइ उन्हनि जे मथां लाज़िम आहे त हिननि चइनी दलीलनि मां कंहिं न कंहिं हिकिड़े दलील मां दलील पेश कर। या त क़ुरान में ॾेखारियो वञे त मीलाद नाजाइज़ आहे, सुन्नी कॾहिं बि कोन कंदा, या सुन्नत मां साबित कयो वञे त मीलाद जी महफ़िल जलसो जुलूस नाजाइज़ आहे, या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी कॾहिं बि कोन कंदा, या इजमा उम्मत मां साबित कयो वञे या शरई क़ियास जे ज़रिए साबित कयो वञे। पर मां तव्हांखे पूरी गारंटी सां थो चवां न क़ुरान मां साबित करे सघंदा, न सुन्नत मां साबित करे सघंदा, न इजमा उम्मत मां साबित करे सघंदा, न वरी क़ियास शरई मां साबित करे सघंदा। 8 साल छोड़नि खे तव्हां मदरसे में पढ़ायो था, अवां उनखे उसूल फिक़ह जा किताब पढ़ाईंदो, उसूल शाशी उन्हनि खे पढ़ाईंदो, नूरुल अरबान उन्हनि खे पढ़ाईंदो, उन्हनि खे तौज़ीह क़ल्बीअ मां पढ़ाईंदो, मुसल्लम सबूत मां पढ़ाईंदो। 8 सालनि खां बाद में मौक़ा वञी सनद डिग्री उन्हनि खे हथ में पकड़ाईंदो। उहो छोकिरो मदरसे मां निकिरंदो, ॿाहिरि अची करे महफ़िल में बीहंदो, चवंदो मीलाद जाइज़ कोन्हे को। 8 साल उस्तादनि तोखे छा पढ़ायो हो त शरई मसइलनि खे साबित करण जे लाइ चार दलील आहिनि। तूं क़ुरान मां साबित कर त नाजाइज़ आहे या हदीस मां साबित कर, इजमा उम्मत मां जीअं मूं अर्ज़ु कयो। पर कंहिं बि दलील मां हुननि वटि को बि दलील कोन्हे को, बग़ैर कंहिं दलील जे ईअं वेठा नाजाइज़ ख़ल्क़ खे ॿुधाइनि, हुज़ूर जे उम्मत खे गुमराह करण जी कोशिश कनि। पर यादि रखो ईअं कोन्हे जो झंग में को रहनि था माण्हू ऐं माण्हू वटि इल्म नाहे या ख़ल्क़ वटि ॼाण कान्हे या तव्हांखे को ॿुधाइण वारो नाहे या तव्हांजे ख़िलाफ़ को सच ॻाल्हाइण वारो नाहे। यादि रखो अहले सुन्नत जमात वारा अॻ में बि हाणे बि क़यामत ताईं इहा चैलेंज कंदा रहिया आहिनि त
तव्हां जेकॾहिं हिन मीलाद जे महफ़िल खे नाजाइज़ चओ था त कंहिं बि अदिल अरबा मां कंहिं बि दलील मां साबित कयो असीं न कंदासूं अवां वटि को बि दलील कोन्हे बाक़ी रहियो असां सुन्नी जेको कयूं था असां वटि क़ुरान मां बि दलील आहे सुन्नत मां बि साबित आहे उम्मत जे इजमा मां बि साबित आहे त अल्हम्दुलिल्लाह शरई क़यास मां बि साबित आहे त मीलाद मल्हाइण चाहियूं